वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बना वतक़ब्बल दुआ। रब्बना इग़फ़िर ली वलिवालिदैय वलिलमुअ्मिनीन यौम यक़ूमुल हिसाब। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व बारिक व सल्लिम अलैहि। जमायत तो माशाअल्लाह बिठिया या ते या खबर ना है तो दुरूद जो फायदो केतरो आ या अंदाजो ना है तो दुरूद जल्द यार सा किए मिलाइंदो आ। अगर अंदाजो हुजे हाँ त जिए अल्लाह जो कुरान करीम तिलावत कयो वयो ऐं उन में मुझे बेनियाज रब फरमायो त ऐ मुझा बांगड़ाओ ऐ मुझा ईमान वारो दीवानो ॾिसो त मां ला शरीक रब केर ला शरीक रब जेको इबादत खां पाक आ जंहिंजी इबादत कई वेंदी आहे ओ ला शरीक रब पंहिंजे महबूब जे प्यार जे सदके में तोखे कीअं थो दुरूद में पाण सां गॾु शरीक करे। जुमलो दोहरायो बेधड़क थी वेहो जहिड़े भी मसलक वारा हो बेधड़क थी वे सब्र सां वेही पछाड़ीअ जो इंतज़ार कजो। इंशाअल्लाह ताला दिल ठरी पवंदी ऐं वाग मदीने वरी। अल्लाह वहदहु ला शरीक उन जो कोई शरीक ना है उन जी कोई मिसल ना है। निमाज हुक्म मुझे रब जो आ लेकिन मखलूक के तव्हां पढ़ो
रोज़ो हुक्म मुझे करीम रब जो आ, लेकिन ख़ालिक जो हुक्म अदा मखलूक के करनी आ। हज हुक्म ख़ालिक जो आ, अदा मखलूक के करणो आ। दुरूद उहो आ जेको ख़ालिक चवे थो मां भी तू भी। अल्लाह फरमाए तो मुझे महबूब जा उम्मती अगर तोखे न थोड़ी रुगी समझ अची वञे तो मुझो रब मुझे महबूब सां केतिरो प्यार थो करे तो तू सजी जिंदगी दुरूद मां मुंह बाहर ही कोन कढी। दोस्तों थोड़ो आयो हंध भला खोलिया दुरूद जे न आयत करीमा ते थोड़ो तवज्जो कर। अल्लाह फरमायो इन्नल्लाह बेशक मां अल्लाह व मलाइकतहु ऐ मुंहिंजी नूरानी मखलूक मलाइकन युसल्लून अलन नबी मुंहिंजी महबूब जे मथां रहमत जे दुरूद जो वस्का कंहिंजे तरफ़ां ॻाल्हायो कंहिंजे तरफ़ां अल्लाह जे तरफ़ां अल्लाह जे नूरानी फ़रिश्तनि जे तरफ़ां। हाणे आयत जे अॻे से थोड़ो गौर कयो। अल्लाह कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो ख़ालिक ऐं मालिक आहे या न? कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो पैदा कंदड़ आहे या न? सभिनी इंसाननि जो अल्लाह, पर ॾिसो त अल्लाह जियं न पंहिंजे यार खे तमामु अंबिया नबी त सभु नबी सभु सच्चा अल्लाह जा नबी, मगर सभिनी मां अल्लाह पंहिंजे महबूब खे चूंडे अलॻि कयो आहे या न कयो आहे? जवाब ॾियो कयो आहे। तमाम इज्जत वारा शान वारा कनखे अल्लाह जी ज़ात कोहे दूर ते घुराए कलाम करे कनखे मुझो करीम रब मुझा दोस्त अजीज इन दुनिया मां इज़राइल खे वेझ अचण जे बजाय अरशन ते घुराए साल जा साल रहाए उन जी मर्ज़ी आहे। अरशन ते रहाए उन जी मर्ज़ी आहे, पर उन जी मर्ज़ी हिकमत खां ख़ाली कान हूंदी आहे। उन बेनियाज़ रब कायनात खे ॿुधायो कायनात वारो ज़रा गौर त कयो आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं तमामु अंबिया मां रब्बुल आलमीन ज़मीन ते मबऊस फरमाया, लेकिन तमामु अंबिया मां उन नबी जो इंतखाब कयो जेके आसमान ते घुराए वेहारे छॾियो आहे। उन जो नालो सुनो ईसा या अल्लाह। अंबिया तमाम अंबिया, मगर उन जो इंतखाब में राज कहिड़ो आहे? मुझो अल्लाह तो फरमाए ऐं मुझे महबूब जा दीवाना तुझे आसानी जे लाइ मां रब फ़ैसिलो करे छॾियो आहे त जॾहिं तुझे यादो मुझे महबूब जे लामकान जो ज़िक्र हले त तुझे दिल में इहो ख़्याल न अचे त महबूब जिस्म सां अरशन ते कीअं वेंदो, तुंहिंजो ख़्याल वञे उहो अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम जेको मुझे मुस्तफ़ा जे उम्मती थियण लाइ दुआऊं घुरंदो आहे, जॾहिं उहो जिस्म सां अर्श ते पहुचाइण वारो पहुचाए थो, ही त मुंहिंजो महबूब रब जो महबूब आहे। मुझे बेनियाज़ रब मुझे करीम रब जियां अंबिया मां
मुझे महबूब के चूंडियो ऐ कलमे वारा मुसलमान ये पूरी कायनात मां मुझे रब पाजे महबूब जे उम्मत के भी चूंडियो कलमे वारन के चूंडे वरी उन मां भी चूंड कईया उन मां भी चूंड कईया छो त मुझा दोस्त पहिरी दारो छाण बो दारो थिया मुन्न मुन्न छाण बात छा थींदो सारन जो इलाइको आहे जवाब ॾियो न दारे के छाण बो त मुन्न मुन्नन के छाण बो त छा थींदो जो साबित बीनिया ज़रब कायनात मां मुझे महबूब जे उम्मत के अलग करे वरी यार जे उम्मत मां महबूब जे दीवानन के रब अलग करे छड़ियो आ मुझे बेनिया ज़रब फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो गौर कजो हाणे ऐ ईमान वारो सल्लू अलैहि मुझे महबूब ते दुरूद गाला महबूब ते दुरूद अजीब जुमलो तो चवा से गुलाम अली शाह से हाकिम अली शाह तवज्जो मुझे महबूब ते दुरूद पढ़ो मौला कीअं पढ़ो जियां बणे वतीअं पढ़ो मौला कहिड़ो पढ़ो जेको वणे वसो पढ़ो तवज्जो या अल्लाह कीअं पढ़ो रब तो चवे जियां बणे वतीअं पढ़ो कहिड़ो पढ़ो जेको वणे वो पढ़ो मौला पो असांखे केरु ॿुधाईंदो रब तो चवे जंहिंते पढ़ो था उहो ई ॿुधाईंदो उन मुझे महबूब जे दरड़े ते हलिया वञो मां रब हुकुम कयो पढ़ो जियां मुंहिंजो यार चवेव इएं पढ़ो दुरूद लखी पढ़ी हज़ारी पढ़ी दुरूद ताज पढ़ी दुरूद दुजीना पढ़ी दुरूद इब्राहिम पढ़ी जेको भी पढ़ी उन जो पहिरो जुमलो इहो ईंदो अल्लाहुम्मा सल्ली अला जेको भी दुरूद पढ़ंदे पहिरो जुमलो हूंदो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद या गाल समझ में आई तवज्जो जेको भी दुरूद पढ़ंदे पहिरो जुमलो इहो ईंदो मौला पाबंदी छो काने रब तो चवे इन करे जो तुझो पढ़ण बहानो तुझो पढ़ण तवज्जो जुमलन जे मथा तुझो पढ़ण बहानो समझ में नथो अचे रब चवे तो मुझे कुरान के थोड़ो अगते पढ़ जने दुरूद जी गाल्हि मां अल्लाह इंतखाब कयो ईमान वारन जो हुक्म कयो सल्लू अलैहि पढ़ो महबूब ते जियां बणे वतीअं पढ़ो छो त तव्हांजे पढ़ण खे न ॾिठो वींदो तव्हांजे पढ़ण खे न ॾिठो वींदो तव्हांजे अर्ज़ खे ॾिठो वींदो मोकिलण वारी त उन रब जी ज़ात मौजूद आहे मुझे बेनियाज़ रब फरमायो तू त चवंदे अल्लाहुम्मा सल्ली अला ओ मुझा मौला मुझे महबूब ते रहमतन जो वस्कार कर अल्लाह फरमाए तो मूं तोखे चयो तू मूंखे तो चवी राज़ कहिड़ो आहे आशिकन ओशाकन इन राज़ तां पर्दो खयो राज़ कहिड़ो आहे पाक रब पाक महबूब ते दुरूद पढ़े उहो पाक रब कीअं चाहींदो त वरी गुनाहगार यार ते पढ़े उन पाक रब हुकुम कयो मां तोखे हुकुम कया तू मूंखे अर्ज़ कर रहमतूं मां मोकिलींदुसि खाते तुंहिंजे में लिखी छॾींदुसि
रहमतूं मुझो बेनियाज़ रब मोकिलींदो खाते तुझे में लिखबियो इन करे आशिकनो शाकन चयो दुरूद ज़ुबान मां निकरंदो वेंदो कबूल थींदो अगे हिस्से ते निहार अल्लाह फरमायो वसल्लिमू तस्लीमा जदे सलाम जी महल आई अल्लाह ये कोन चई त जिया वणई थी पढ़ तवज्जो दुरूद जी महल अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि महबूब ते दुरूद मोकिलियो पर जदे सलाम जी महल आई अल्लाह रुगी ये कोन चयो अल्लाह चयो वसल्लिमू तस्लीमा सलाम पढ़ण वारा दुरूद मुझे तरफ खां वञी रहियो आ सलाम तुझो डायरेक्ट वञी रहियो आ इन करे जॾहिं मुझे महबूब ते सलाम पढ़ी अदब के मलहूज रखजा मोहब्बत के आदो रखजा इश्क के आदो रखजा पीही करे मुझे पुनल जे दरबार में कदड़ो हेठ करे सलाम पढ़ जा त मुझो पीरी तो सा राज़ी भी थी पवे त तोखे जवाब भी अता करे दुरूद जी पढ़ई थी पढ़ जा पर जने सलात और सलाम पढ़ी त अदब सां बी जा हक अदा कजा जी हक रब फरमाए तो तवज्जो न कयो थई त मां अल्लाह जने तो का पांजे महबूब ते सलाम वर करायो आ त तोखे नमाज जे अंदर गोडा भंजराए वेहारियो थम चयो थम त गोडा भनी इंतहाई अदब जी निशानी होंदी आ गोडा भनी मोहड़ मुझे काबे दे हुजे सलाम मुझे मुस्तफा जो हुजे मोड़ मुझे काबे दे हुजे उत्तर दखिण न हुजे ओभर न हुजे मोहड़ काबे दे हुजे ऐं सलाम मुझे महबूब दे हुजे जो चवी अस्सलाम अलैक अय्युहन नबी गोडड़ा भनियो वेठो आई हथड़ा हेठ कयो वेठो है मोहड़ काबे दे लगी पईया मौजूद नमाज में है उहा नमाज जेका मोमिन जो मेराज आ उहा नमाज जंहिंमें यार जी मुलाकात उहा नमाज जंहिंमें महबूब जे जलवन जो दीदार उन में भी जॾहिं सलाम जी महल आया मुझे बेनियाज रब गोडड़ा भनी करे तोखे हुक्म दिनो त इए अदब सां वे हुजी दुनिया में अदब जी आखिरी निशानी होंदी आ ऐ मुसलमान जॾहिं मुझे महबूब ते न दुरूद पढ़ी दिल खोले दुरूद पढ़ी ऐं सलाम पढ़ी त अखियूं बंद करे ऐं हीअं चवंदो कर या रब होर न मंगा कोई ॾाढो परे खां दोस्त आया आहिनि सीता खां जंहिंजो तालुक आहे पंजाबी ज़ुबान सां उन्हनि जे दिलि चयो त इहो महबूब जे इश्क जो शेर पढ़जो या रब होर न मंगा कोई मैनू यार दे दे से पहुंचा दे झाड़ू जिते देन फरिश्ते झाड़ू जिते देन फरिश्ते वो मिठड़ा मुल्क दिखा दे जिसे कलियां
जिस गलियां जिस गलियां विच चलिया मेरा सैया, जिस गलियां विच चलिया मेरा साई, उस गलियां दी खाक जिस गलियां विच मेरा साई, उन गलियां दी खाक बना दे, इस सारी जमात दे इस सारी इस सारी जमात ते कुर्ब करी मेरे सैया, ते सबनू मदीना दिखा अलिफ अल्लाह चंबे दी बूटी मेरे मन विच मुर्शद नबी असबात दा पानी मंगिया, हर रगे हर जाई अंदर बूटी मुश्क मचाया, अंदर बूटी मुश्क मचाया, जा फुलन ले जीवे मेरा मुर्शिद का, जीवे मेरा मुर्शिद का बाबू जय दी बूटी लाई, मता फकीरन के नाराज थियो, तहे फकीर की मुर्शिद मुर्शिद चौथा कह मां हक बाहू जो शहर चवा, जै पाजे मुर्शिद के सदड़ा किया कया, बगदाद शहर दी क्या क्या निशानी, बगदाद शहर दी क्या क्या निशानी,
उच्चियां लमियां चीरा तन मन मेरा जिवें दर्जी दियां लीड़ा इन लीड़ा दी गल कफनी पाके इन लीड़ा दी गल कफनी पाके रल सा संग फकीरा बगदाद शहर दे मैं टुकड़े मगसा करसा मीरा मीरा इश्क दी मंजिल अगे अगे काज़िया केड़ा मसला दसेंदा अखरां दे विच जोड़ी अड़िया इश्क दी चाड़ी भूल न चढ़िया। याद रख मुंहिंजा दोस्त जॾहिं इन दुनिया जे पर्दे में बंद होंदे त मंजिल ॾाढी परे आहे पर जॾहिं हिन दुनिया जे पर्दे मां निकिरी पवंदे त मंजिल परे नाहे। नंढड़ो मिसाल ॾियां नंढड़ो मिसाल पर इन पर्दे मां माण्हू निकिरंदो पाण ई कोन्हे। सफ़ा शॉर्ट कट मिसाल दिमाग़ ते अचां ककड़नि जो ॿिज सॼो साल ॿोरीअ में पियो हुजे जीअं हूंदो तीअं हूंदो या मटिबो ॻाल्हायो अदा जीअं हूंदो तीअं हूंदो उन ई ककड़नि जे ॿिज खे उन ई ककड़े जे ॿिज खे शर्तात मुद हुजे शर्तात मुद हुजे उन ककड़े जे दाणे खे खणी पाणी ज़मीन खे ॾेई ऐं उन में हण ॿुधाए त 48 कलाकनि में हू पंहिंजे पाण खे फाड़े अंदरि ज़ाहिर कंदो या न कंदो। जवाब ॾे कंदो या न कंदो। 48 कलाकनि में सॼो साल पियो हो ॿोरीअ में ककड़ो त हुयो अंदरि फोग बि हुयो मगर न फाटी सघियो न ज़ाहिर पाण खे करे सघियो। जॾहिं फाटी न सघियो त ज़ाहिर कीअं थिए जॾहिं ज़ाहिर न थियो त ॿूटो कीअं निकिरे जॾहिं ॿूटो न निकितो त गुल कीअं झले जॾहिं गुल ई न आहिनि त गोगड़ू किथां थींदा जे गोगड़ू न आहिनि त कबह किथां थींदी। शर्ता मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सॼी ज़िंदगी जेकॾहिं ककड़े जो ॿिज ॿोरीअ में पियो हूंदो त बंदि पियो हूंदो सड़ी ख़तम थी वेंदो पर जेकॾहिं मुनासिब मुद जो इंतख़ाब करे उन ककड़े खे न पाणीअ जे भर में आणे ऐं हणी विझंदे पाणीअ में अंदरि बि न रुॻी पाणीअ जे भर ते हणी विझंदे त 48 कलाकनि में उन पाणीअ जे ज़ोर ते उन जो अंदरि ज़ाहिर थी पवंदो फाटी पवंदो
गऊच निकरंदो ॾिसण वारो ख़ुशि थींदो त हा यार ककड़ो फुटो आहे 8 ॾींहंनि में पन निकरंदा कुझु ॾींहंनि खां पोइ गुल निकरंदा कुझु ॾींहंनि खां पोइ गोगड़ू थींदा कुझु ॾींहंनि खां पोइ फाटी फुटी थींदी ऐं उहा फ्लोर मिल ते काटन फैक्ट्रीअ ते पहुचंदी तोखे न रुॻी पैसा मिलंदा पर राजनि जा कपिड़ा बि ठही तयारु थींदा पर जेकॾहिं इन ककड़े जे ॿिज खे घर रखियो वेठो हुजी पाणीअ वटि न आणींदे त पाण ई जो कोन फाटंदो पाण ई ॻाल्हाए पाण ई त पोइ हिन दिलि खे बि जेकॾहिं सॼो ॾींहुं घर रखियो वेठो हूंदे न त पाण ई ज़ाकिर कान थींदी पाण ई शाकिर कान थींदी पाण ई साबिर कान थींदी वेह तनी सां वेह जेके वेही था ॼाणनि वेह तनी सां वेह जेके वेही था ॼाणनि वेह न साण ॿियनि मतां वेही वेल विञाइनि हल उन्हनि सां हल जेके हली था ॼाणनि हल न साण ॿियनि मतां हली हाल विञाई पर सुम्ह उन्हनि सां सुम्ह जेके सुम्ही था ॼाणनि सुम्ह न साण ॿियनि मतां सुम्ही सूर पिराई जाॾे वणई ताॾे शहर खे वठ शाइर जी मंज़िल पंहिंजी आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तो असां खां वधीक ख़ुशि नसीब हिन काइनात में ॿियो केरु थी थो सघे जेके ख़ालिक रब्बुल आलमीन मिलियो आहे जिन जो अक़ीदो इहो आहे त अल्लाह असांजो वहदहू ला शरीक आहे तो असां खां वधीक ॿियो केरु ख़ुशि नसीब आहे तुंहिंजो असांजो अक़ीदो आहे असांजो महबूब इमामुल अंबिया ॻाल्हाए अक़ीदो आहे महबूब इमामुल अंबिया महबूब सरदारुल अंबिया महबूब सरदारुल अंबिया इमामुल अंबिया अल्लाह जी ज़ात तो असांखे अता फरमायो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह क़ुरान करीम उहो अता फरमायो जेको जमी आसमानी किताबनि जो सरदार आहे जीअं लहंदो ईंदे मुंहिंजे करीम रब मुंहिंजे महबूब जा बचड़ा आले रसूल उहो अता फरमायो अमीर हमज़ा दे निहार मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुझे मुस्तफ़ा करीम जो करीबी रिश्तेदार सगो चाचो आले रसूल दे अचो यखरुजु मिनहुमल लुअलुअ वल मरजान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान हसन दे निहार हुसैन दे निहार जन्नत जे हु जन्नत जे जवानन जा सरदार वरी मुझे महबूब मुस्तफा जे दीवानन दे निहार अबू बकर मिलियो सिद्दीकन जो सरदार उमर मिलियो आदिलन जो सरदार उस्मान मिलियो हयादारन जो सरदार सुनो शेरे खुदा मिलियो चो बहादुरन जो सरदार छान मिलियो थई जवाब दे छान मिलियो थई ऐं जेकॾहिं अञा हेठि लह इमाम रब्बानी दे निहार महबूब सुबहानी दे निहार अल्लाह अल्लाह कहिड़ी कमी आहे अज़ीज़ाने मल जंहिं बि जगह ते निहारी दे हिन महल ताईं जेकॾहिं पाण दे निहारी दे त मुंहिंजे करीम रब तो असांजे मथां अहसाननि जे मथां अहसान कया आहिनि शुक्राना छो न ॻायूं ज़रूर ॻाईंदासीं अज़ीज़ाने मल वहुणनि जी ॻाल्हि उहो कंदो जंहिं वटि वहुण हूंदा कमद जी ॻाल्हि उहो कंदो जंहिं वटि कमद हूंदो जन इलाइक़नि में वहुण ई कोन्हे को उहे चवंदा हे चरिया वहुणनि जी ॻाल्हि छो था कनि पर जन वटि वहुण मौजूद आहे उहे कोकड़नि जी ॻाल्हि बि कंदा फुटीअ जी ॻाल्हि बि कंदी चवण ॾे मूंखे मुंहिंजा दोस्त औलिया अल्लाह जी ॻाल्हि इन करे कंदा हूं जो अल्लाह जे ज़ात असांजे नसीबनि में रुॻी वली ई वली ॾिना आहिनि दावा सां चवंदासीं हेठों मथे थी तुंहिंजी मर्ज़ी मथों हेठि अची तुंहिंजी मर्ज़ी सुहिणो अबू बकर सिद्दीक़ चवंदासीं इन करे जो असांजो
उमर फारूक चवंदासीं फारूक आज़म छो त असांजो उस्मान ज़िन्नूरैन चऊं इन करे असांजो मौलाए कायनात अलीउल मुर्तज़ा शहर खुदा फातिह खैबर चऊं इन करे जो असांजो हसनैन करीमैन जो शान गायो इन करे जो असांजा सोने अब्दुल कादिर जीलानी महबूबे सुबहानी खे गायो इन करे जो असांजो इमाम रब्बानी खे गायो असांजो ख्वाजा निज़ामुद्दीन खे गायो असांजो दाता गंज बख्श हजवेरी खे गायो असांजो ख्वाजा शम्स तबरेज़ खे गायो असांजो भिटाई खे गायो असांजो कलंदर खे गायो असांजो मखदूम बिलावल खे गायो असांजो पीर मिठा खे गायो असांजो बशोरन वारे साईं खे गायो असांजो सुहिणे साईं खे गायो असांजो कंबर वारे जवान खे यादि कयूं असांजो सजण साईं खे सजड़ा कयूं इन करे जो असांजो छा न ॾिनो आहे ख़ुदा तोखे सब कुछ मुझे रब तोखे ॾिनो आहे ऐं मुस्लमान ज़रा रुगी गौर कर ज़रा रुगी सोच कर मां यकदम चवी त मथे हलां माहौल मूंखे थोड़ो सादड़ो नज़र थो अचे पर थोड़ो मथे हलां थो जे ॾिठुम त तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अचे थी त पोइ मथे ई हूंदासीं न त हेठि लहण में उहे देर कान थींदी आहे मथे ॾाके ॾाके ते वज़न लॻाइबो आहे हेठि किरण जे लाइ रुगी हिकिड़ो झंप काफ़ी आहे हमरा हेठि अचे फ़र्क़ो कंदो आहे जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इन करे किरण जे लाइ वसीले जी ज़रूरत न हूंदी आहे पर चढ़ण लाइ वसीले जी ज़रूरत हूंदी आहे जेकॾहिं 30 फुटनि ते वञणो आहे तोखे त ॾाकनि जो तोखे वसीलो सहारो वठणो पवंदो छो त 30 फुटनि ते वञणो थिए पर जे पंहिंजे पाण खे केराइणो अथई त कंहिं बि वसीले जी ज़रूरत कोन्हे छोकी पाण मां हथु कढ पाण ई अचे फ़र्क़ु हेठि कॾहिं तूं फिकिर न कजां खिलंदे ॻाल्हि यादि अची वई हिकिड़ो वीचारो सादड़ो हो नशड़ो कंदो हो मवालड़ी हुयो राति जो टाइम हुयो ईअं वीचारो फ़कीर पंहिंजे हवाले सां खाई पी अचे मथे खटिने ते छित ते सुम्ही रहियो घर खे का चौ दीवारी कोन हुई निंड जे ख़्याल में हमरा शिकार लॻो पियो हो ज़रूरत पई नंढड़ी सोची हाणे हेठि काॾे ॾाकण थो लहां इते ई कुंडड़ीअ में भला थोरो पाणीअ हारे थो वठां सम्झी वियो हमरा निंड जे ख़्याल में अखड़ियूं घुमाइटींदो ते हिकिड़ो हथु अखड़ियुनि में हिकिड़ो हेॾे हुन खां ख़्यालु लही वियो त को मुंहिंजे घर जे मथां छित खे चौ दीवारी कान्हे नंढड़ी हुई मुंहिंजा दोस्त जेके चवंदा आहिनि हिकिड़ी सिर लॻल कानस जी हमरा जो पेर जो थिड़कियो हमरा जे अंगण ते काथे फको कई वरी चयो जीअं जो अंगण ते हमरा फको कयो फिलहाल त यार जा नशा टुटी विया खिलो न समझो यार जा नशा टुटी विया हमरा तकड़ में उथियो जो मथे त घर वारा सभई भजंदा आया हिन जे भर में आया त निहारे पुछे तो दियो ख़बर ई दिबको काथे थियो छा तो पुछे ॻाल्हायो छा तो पुछे ए दिबको काथे थियो निहारे चयो इहो त तूं किरियो हुई मां किरियो हा चई हा चई जे मां किरियो हा त पोइ ॿियो बि फिसी हूंदुसि जे मां किरियो हा त फिसी पियो हूंदुसि ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कॾहिं इन दुनिया जे नशे मां थोरो निकिर यादि रख ख़ुदा जो कसम जॾहिं इश्क जे मंज़िल ते थोरो अची त तोखे ख़बर पइजी वञे यार त यार आहे उन जन्नत कंहिंजे लाइ ठाही आहे जवाब दे मूंखे पंहिंजे ईमान सां ॿुधा त अल्लाह जे ज़ात खे पूरी काइनात में सभ खां वधीक महबूब केरु आहे जवाब दे केरु आहे मदीने जो साईं आहे जॾहिं महबूब मदीने जो साईं सॼी काइनात मां वधीक रब जो प्यारो आहे ऐं उन जी उम्मत बि रब जी प्यारी आहे त पोइ जन्नत अल्लाह ताला कंहिं 30 मख़लूक लाइ बनाई आहे छा जवाब दे मुसलमान जन्नत मुझे करीम रब तुझे ला बनाई आहे अल्लाह ताला जन्नत पंहिंजे अंबिया जे दीवाननि आशिकनि ला बनाई आहे कोई शक न आहे पर जन्नत में पहिरीं वञण वारा मुझे मुस्तफ़ा करीम जा दीवाना मुझे महबूब जा परवाना हूंदा अल्लाह ताला तोखे जन्नत ॾियणु चाहे थो पर तूं थोरो इन दुनिया जे नशे मां निकिर इन जन्नत वारे रस्ते जो रुगी थोरो गस वठ ॾिस त मुंहिंजो करीम रब केॾो न महिरबान मुझा दोस्त अजीज नंढड़े खां नंढड़ी गलती हुजे या वॾे खां वॾी गलती हुजे अल्लाह जे दरबार में रुगी तौबा करण जी देर आहे हे जेको ही एॾो वॾो इज्तिमा थियो आहे नाला बि मोहम्मद यूसुफ मरो
मोहम्मद यूसुफ बिरोही जे बख्शिश जे नियत सां अज जेका ये महफिल उन जे बचड़न सजाई आ मां तवां खां तो पुछां इंशाअल्लाह ताला मुझो अल्लाह मदीने जे ताजदार जे सदके मरहूम मोहम्मद यूसुफ के त इंशाअल्लाह बख्शिंदो पर जेके आया हूं ईमान सां गाल कर झोल भरींदासीं या खाली वेंदासीं जवाब दे यार कदे इए भी थियो आ त हिकड़े जे ला हड़ई गद थियन वरी दियण वारो चवे तहां हिकड़े ला गद थिया हो मां हड़ीनी के वंड दई तो छड्या सोच त सही हे कहजो सदको आ जो मुझे मदीने वारे घोट जो सदको हे मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो सदको आ जो मुझो आका करीम अलैहि सलातो वसलाम तोखे बुधाए रहियो आ ऐ मां मुस्तफा जा उम्मती ऐ मां मुस्तफा जा गुलाम इस त सही त मुझे करीम रब जा केतरा कुर्बान तुझे मथा दुनिया में हई तदे भी तुझे मथा मेहरबानियो तवज्जो कर अल्लाह जे महबूब फरमायो मंजार कबर वालिदैहि औ अहदुहुमा कुल्ल यौम जुमुअतिन गुफिर लहू कुतिब बर्रा मदीने जे मीर फरमायो चो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो जॾहिं भी को शख्स मंजार जेको भी ज़ियारत कदो कंहिंजी कबर वालिदैहि मिशका शरीफ जी हदीस आ पंहिंजे मां पीउ जे कबर जे ज़ियारत ला वेंदो जेको भी वेंदो हुजूर जे हदीस में इहो लिखियल नाहे अगर मौलवी वेंदो अगर पीर साहब वेंदो अगर निमाज़ी वेंदो अगर हाजी वेंदो अगर क़ाज़ी वेंदो न तवज्जो मंज़ार कबर वालिदैहि औ अहदुहुमा कुल्ल यौम जुमुअतिन गुफिर लहू कुतिब बर्रा मदीने जे ताजदार फरमायो जेको शख्स भी पंहिंजे अबे अम्मा जे मज़ार ते वेंदो या उन्हनि ॿिन्ही मां कंहिं हिक जे मज़ार ते वेंदो कुल्ल यौम जुमुअतिन हर जुमे जे ॾिहाड़े रुगी अबे अम्मा जे मज़ार ते वेंदो मुंहिंजो मदीने जो साईं सर्टिफिकेट ॾेई रहियो आ गुफिर लहू अल्लाह जी ज़ात उन मज़ार ते वेंदड़ खे मुआफ़ करे छॾींदो वयो छाजे ला त दुआ घुरां त अल्लाह मुझे अम्मा के मुआफ़ करे कबर ते छाजे ला वयो दुआ घुरां मुझो रब्बे करीम मुझे बाबा के मुआफ़ करे मुझे मदीने जे साईं फरमायो ओ अब्बे अम्मा सां वफ़ा करण वारा ओ अब्बे अम्मा के याद करण वारा ओ अब्बे अम्मा जे मज़ार ते वञण वारा तुझो पढ़ण बाद में तुझी दुआ बाद में बस रुगी तुझे वञण जी देर आ पहिरीं तरफ़ तोखे गुनाहन खां आजो करे छॾींदो आ न रुगी गुनाहन खां आजो कंदो आ कुतिब बर्रा मुझो बेनियाज़ रब तुझो नालो पंहिंजे नेकन जे लिस्ट में भी लिखराए छॾींदो आ ऐ मुसलमान जेकॾहिं अबे अम्मा जे मज़ार जी रुगी ज़ियारत करण सां अल्लाह गुनाह मुआफ़ कंदो आ ॿुधा उन अबे अम्मा जे मज़ार ते वेही क़ुरान जी तिलावत कबी त रब राज़ी थींदो या कोन थींदो जवाब ॾे थींदो या कोन थींदो हदीस जा लफ़्ज़ छा आहिनि कुल्ल यौम जुमुअतिन हर जुमे जे ॾिहाड़े तू चवंदो ही न 7 महरम शरीफ़ ते 8 महरम शरीफ़ ते 9 महरम शरीफ़ ते 10 महरम शरीफ़ ते ही त अज़मत आहे मुंहिंजे दिलबर हुसैन जी हे त मक़ाम आहे मुंहिंजे सुहिणे हुसैन जो जेको तुंहिंजे असांजे ज़मीरनि खे झिझोड़े थो ओ निंड में पियल आओ ओ सुस्तो ओ सफ़ा कमज़ोर आओ भला जे 12 महीना न विया हो त अॼु मां हुसैन खे यादि करे ई पंहिंजे अबे अम्मा जे मज़ार ते वञो हे त अज़मत हुसैन खे सलाम आ जेको तोखे झिझोड़े घर मां ज़ोरीअ थो कढे न थी त ज़ाल कढे पर न हुकुम इहो आ त हर जुमे ते अबे अम्मा जे मज़ार ते वञ त रब तुंहिंजा गुनाह मुआफ़ करे छॾे हर जुमे जे ॾिहाड़े अज़ीज़ानी मन अबे अम्मा जे मज़ार ते
हर जुमे जे दिहाड़े वञण वारे जे लाइ अल्लाह जे महबूब सर्टिफिकेट अता फरमायो मुंहिंजो बेनियाज़ रब उन जा गुनाह मुआफ़ फरमाईंदो। इहे बि हबीब फरमायो जंहिं ज़ियारत कई जॾहिं ज़ियारत करण वारे जा अल्लाह गुनाह मुआफ़ तो फरमाए। ॿुधायो जेको अबे अम्मा जे मज़ार ते वेही क़ुरान पढ़ंदो रब उन जा गुनाह मुआफ़ कंदो या कोन कंदो। पर मां त अञा तोखे वधाए चवां जेकॾहिं को कमु नथो थिए जाॾे वञी थो जवाब थो मिले बजा कंहिं तावीज़नि वारे ॾे वञण जे चवंदी कारी मुर्गी खणी आ तोते बंदश लॻी पई आहे कारो बकर खणी आ हीअं थियो पियो आहे। अगरि अमड़ तुंहिंजी ज़िंदा अबो तुंहिंजो ज़िंदा देर न कर अमड़ जे कदमनि खे चुमी ॾेई चओ अम्मा ओ मुंहिंजी जी जल अम्मा मां जे लाइ मुंहिंजे महबूब फरमायो आहे त अमड़ जी दुआ रब औलाद जे हक़ में रद्द कोन कंदो आहे। अमड़ जे कदमनि खे चुमी ॾे धरणो हणी वेही रह जेकॾहिं कमु कराइणो थिए अबे जे कदमनि में चंबड़ी पो मुंहिंजा बाबा साईं कोन उथंदुसि काॾे कोन वेंदुसि मूंखे दुआ कर जी जल अमड़ जे कदमनि मां न उथ दिल पर पीर जे कदमनि मां न उथ पर जेकॾहिं अॼु मोहम्मद यूसुफ जे बचड़नि जो कमु नथो थिए चवे थो बाबू मौजूदु नाहे दुनिया में ज़ाहिरी तौर ते मौजूदु नाहे क़बर में अॼु बि मौजूदु आहे वञ वञी क़बर जे पेरां ते खां वेही धरणो हणी वेही रह अल्लाह जे दरबार में सवाल कर अबे खे चओ ओ मुंहिंजा दिल पर बाबा मुंहिंजे करीम रब खे मूंखे राज़ी करे ॾे ॾिस त तुंहिंजो बाबल तो घुरे थो रब राज़ी थिए थो या नथो ऐं मुस्लमान पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में गाल चढ़िए या करे तो वठा मंज़िल पोइ आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मुक़द्दस ज़मानो प्यारो ज़मानो छा ज़मानो हूंदो जॾहिं मुंहिंजे महबूब ते ग़ुलामनि जी निगाह पई हूंदी। सुभान अल्लाह पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो हिकिड़े घर खे बाहि लॻी छा लॻी ॻाल्हायो घर खे बाहि लॻी औरत जो नंढड़ो बचड़ो घर में पींघे में छॾे वई आहे औरत पाण बहराड़ीअ जी आहे बहराड़ीअ में गाह जे हवाले या कंहिं लाबार जे हवाले या पाड़े में कंहिं घर में वयल आहे पंहिंजे घर में मौजूदु नाहे जीअं जो पाहि जा उल्ला ॾिठई मां मां हूंदी आहे मां चो मां हूंदी आहे जी जल अम्मा जो पंहिंजे घर में बाहि जा उल्ला ॾिठा तां कंदी टोड़ंदी आई घर सॼे खे बाहि वकोड़े वई हुई कंहिंखे बि ख़बर कान हुई त को मासूम खीर पिया को बचड़ो अंदरि सुतो पियो आहे लेकिन माउ खे ख़बर हुई त मुंहिंजो जिगर जो टुकड़ो अंदरि सुतो पियो आहे जी जल ताहूं कंदी आई दुनिया रोकियो बाहि वधी आहे कख पन्नो साड़े रही आहे लेकिन माउ जो प्यार उहो आहे जंहिंजी बाहि ते निगाह नाहे पंहिंजे ममता जे हथां मजबूर आहे न रली खयईं न पाणीअ जो दिलो हयईं न कपिड़ा आला कयईं इहे बचे जे मुहबत में बाहि में काहे पई आहे हेॾो अमड़ बाहि में काहे पई आहे होॾो रब्बे ज़ुल जलाल हुक्म ॾिनो ओ मीकाईल जी रब्बे जलील बाहि खे जंहिंजा ख़बरदार थिए मतां मुंहिंजे पानीअ जे वार खे बि विंगो कयो अथई छो त मां बेनियाज़ रब पैदा कंदड़ मां अल्लाह औलाद ॾींदो मां अल्लाह लेकिन मां अल्लाह पैदा मां कंदो लेकिन जिस्म इन मां जो इस्तेमाल कंदो खून अबे मां जो हूंदो आहे जिस्मो न मां जो हूंदो आहे मां बेनियाज़ रब पंहिंजे कुदरत सां सुम ख़लक़ना नुतफ़त अलक़तन
फखलक़नल अलक़त मुदग़तन फखलक़नल मुदग़त इज़ामन फकसौनल इज़ाम लहमा। मुझा दोस्त कुरान बुध चवंदो हई त चालीहो छो था कयो ॿुधंदा आहियो न अॼु कुरान बुध पंहिंजे मुंहं सां सोच जा। अल्लाह ताला कुरान करीम में फरमाए रहियो आहे जॾहिं जी जल मां जे पेट में जॾहिं जी जल मां जे पेट में अल्लाह जे हुकुम सां उहो पाणी गॾु थींदो आहे त पूरनि 40 ॾींहंनि ताईं उहो पाणी रहंदो आहे। वरी अॻियनि 40 ॾींहंनि ताईं उहो लोथड़ो बणिजी वेंदो आहे। वरी अॻियनि 40 ॾींहंनि ताईं उन में अल्लाह ताला जे कुदरत सां हॾियूं पैदा थींदियूं आहिनि। वरी अॻियनि 40 ॾींहंनि ताईं उन हॾियुनि जे मथां मांस ईंदो आहे। वरी अॻियनि 40 ॾींहंनि ताईं उन जी इंसानी सूरत ठहंदी आहे। रब तो मूं जहिड़ो इंसान बनाईंदो आहे। घणा 40 अमड़ जे पेट में गुज़ारे जवाब जी जल अमड़ जे पेट में मुझे बेनियाज़ रब फरमायो उन रत मां लोथड़ो बनाईंदो मां मगर ग़िज़ा उनखे मां जे इन खून जे ज़रिए ॾेई छॾींदो हां। उन लोथड़ीअ खे हॾियूं मां बनाईंदो हां लेकिन पेट इन अमड़ जो इस्तेमाल कंदो हां जेका इन बच्चे जी मां अल्लाह उन हॾियुनि जे मथां बांस ॾींदो हां मगर खून इन मां जो मां अल्लाह इस्तेमाल कंदो हां। उन मां खे खून ॾियण वारो भी मां मुझो बेनियाज़ रब तो फरमाए मां पैदा कंदड़ हीअ संभालींदड़ मां अल्लाह बचड़ो ॾींदड़ हीअ बचड़े खे ॿुधाईंदड़ बचड़ो मां पैदा कंदो हां। इन अमड़ जे पेट में खीर मां ॾींदो हां लेकिन हथड़नि सां मां ॾींदी आहे। बचड़ो मां ॾींदो हां मगर उनखे पहिरों लफ़्ज़ अल्लाह इहा मां सेखारींदी आहे। बचड़े खे टंगो मां रब ॾींदो हां हलण इहा मां सेखारींदी आहे। बचड़े खे दिमाग़ मां ख़ुदा ॾींदो हां मगर ॻाल्हाईंदी इहा मां आहे। मुंहिंजो बेनियाज़ रब तो फरमाए इन करे मां अल्लाह जे ज़ात पंहिंजे पाक क़ुरान करीम में हिकिड़ी जगह ते न ॿिनि जगहुनि ते न 3 जगहुनि ते न 4 जगहुनि ते न 5 जगहुनि ते पाक क़ुरान करीम जे अंदर मुझे अल्लाह जे ज़ात पंहिंजे इबादत खां बाद में अगर ॿियो हुकुम ॾिनो आहे त अबे ऐं अम्मा जो मुझे रब हुकुम ॾिनो आहे। चई त क़ुरान पढ़ा क़ुरान ॿुध रब जो क़ुरान पंहिंजे अमड़ सां कड़ो ॻाल्हाइण वारा पंहिंजे दिल पर पीउ खे कुराड़ो चई सॾण वारा ख़बरदार थी। पंहिंजे पीउ खे कुराड़ो ॾिसी करे ज़ाल खे चवण वारा बाबे जी दिल में न कर दिमाग़ ख़राब अथसि अम्मा जो ख़्याल न कर चरी थी वई आहे ओ पोड़ी हाणे बस कर ख़बरदार थी मुझे रब जो क़ुरान ॿुध। मुंहिंजो अल्लाह तोखे सख़्ती सां हुकुम करे रहियो आहे त जॾहिं तुंहिंजो अबो ऐं अम्मा कुराड़ा थी वञनि उन्हनि जे हथ मां कमाइण जी ताक़त हली वञे उन्हनि जे ज़ुबान मां रोब हलियो वञे उन्हनि जे पेरनि में उहा ताक़त न रहे मुंहिंजो अल्लाह तो फरमाए खबरदार थी जा इन्हनि सां कड़ो न ॻाल्हाइजां मां रब कॾहिं बि मुआफ़ को न कंदो माए। वक़दा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। अहिड़ी दिल सां दुआ कर मिठड़ी अम्मा ओ वञी मुल्क मदीने जूं घटियूं घुमा अहिड़ी दिल सां दुआ कर याद
याद रखी छॾजा ये रुगी मौलूद न समझजा या एक अटल हकीकत अमड़ जे ज़ुबान मां दुआ निकरंदी वेंदी आ मुंहिंजो रब कबूल कंदो वेंदो आ मोटा कोई ते गाल रहजी न मुझे ज़हन में अचे वई उन अमड़ जी गाल पे कयम जेका काॾे वई जो अंदर बाह में गाल पूरी कया रहजी न वञे जी जल बाह में काहे पई अल्लाह ताला जे ज़ात हुक्म कयो मीकाईल जी रब जलील बाह के जो खबरदार मत मुझे बानड़ीअ जे ॿार खे बि विंगो कयो अथई मां बच्चे जे प्यार में हली वई आहे काॾे वई आहे अंदर बाग में वञी बचड़े के खणी करे छातीअ सां लाए जेॾी महिल ॿाहिरि निकिती आहे त ॿाहिरि कान थी निहारे दर खां ॿाहिरि निकिरी करे हीअं जो पोइ ते निहारे त कखु पन सड़ी रहियो आहे मगर हिन खे रब हिफ़ाज़त में रखे या अमड़ कंहिंजे मोहब्बत में अंदर वही ॻाल्हाए मुस्लमान कंहिंजे मोहब्बत में वही बच्चे जे या अल्लाह जे इश्क में वही जवाब ॾे चई त क़ुरान जो दलील ॾियां अल्लाह जे क़ुरान जो दलील सजण साईं जो ग़ुलाम ॾियण जे लाइ तयार आहे क़ुरान करीम खे खोल बीबी हाजिरा जेके सफ़ा ऐं मरवा ते ड्रोड़ूं पातियूं हुयूं अल्लाह जे ज़िक्र जे लाइ न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नफ़िलनि जे लाइ न तवाफ़े काबा जे लाइ न इबादत जे लाइ न केॾी महिल सफ़ा ते पई वञे केॾी महिल मरवा ते पई वञे छाजे लाइ पई वञे मन पाणीअ जो को ढुकड़ो मिले त मां पंहिंजे बच्चे जी ज़िंदगी बचायां बीबी हाजिरा बच्चे जे प्यार में ड्रोड़ी रही आहे इन प्यार खे मुंहिंजे रब एॾो त क़बूल कयो आहे जो क़यामत ताईं जेके हाजी हज करण वारा या उम्रे करण वारा जेसी सफ़ा मरवा ते ईअं ड्रोड़ूं न पाईंदा तेसी अहकाम मुकमिल कोन थींदा मुंहिंजो रब एॾो अमड़ अबो जो नालो आहे उन सां प्यार कंदो आहे अज़ीज़ा ने मन एॾा उन न्याणीअ पंहिंजो बचड़ो ॿाहिरि खणी करे पोइते जो निहारी तवज पोइते जो निहारी पाह कख पन साड़े रही आहे उहो ॿार छातीअ सां न हुन सां ॻाल्हाई न हुन सां ॻाल्हाई छो त जंहिं ते एतिरी महिरबानी थी वई उन जी अंदर जी अखि बि खुली वई बचड़ो सीने सां लाए सिधो मुंहिंजे महबूब जे दरबार में आई आहे काथे आई आहे वरी जो काथे आई आहे जो यतीमन जे यार जे दरबार गरीबन जे आका जे दरबार में आई आहे उन महबूब जे दरबार में आई आहे जेको महबूब फरमाईंदो आहे हे मासूम बचड़ा जन्नत जा गुल इन मासूमन बचड़न सां प्यार कयो इन्हनि मासूमन बचड़न सां प्यार करण वारे सां मुंहिंजो रब प्यार कंदो आहे उन मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में पंहिंजे सीने सां छातीअ सां लाए उन बचड़े खे खणी आई आहे मुंहिंजे आका ॾे निहारे अर्ज़ थी करे या रसूल अल्लाह फिदाक अब्बी व उम्मी मुंहिंजो अबो बि तो तां क़ुर्बान मुंहिंजी अम्मा बि तो तां क़ुर्बान ओ मुंहिंजा मदीने जा ताजदार नंढड़ो अर्ज़ड़ो करण थी चाहियां मुंहिंजे आका फरमायो पुछ अल्लाह जी बानी अर्ज़ थी करे मुंहिंजा आका मां हिन बचड़े सां वधीक थी प्यार कयां या मुंहिंजो रब पंहिंजे बहाने सां वधीक थो प्यार करे तवज्जह कर ओ व्याज वठण वारा तवज्जह कर ओ गरीबन जो दिलियों दुखाइण वारा तवज्जह कर ओ दौलत जे ज़ोर ते मिस्कीनन जे दिलनि खे दुखाइण वारा तवज्जह कर ओ कुर्सीअ जे पावर ते अची करे मिस्कीनन मज़लूमन खे तकलीफ़ ॾियण वारा गौर कर त मुंहिंजो मदीने जो मीर जवाब कहिड़ो ॾेई रहियो आहे यादि रखी छॾ इंसान ज़ात खे दुखाए न रंजाए न इंसान जी ख़िदमत कर छो त मदीने जे मीर फरमायो त मुंहिंजो
रब तो फरमाए अल खल्क़ु अयालुल्लाह, ये मखलूक मां रब जो अयाला, जेको हिन सां प्यार कंदो मां रब उन सां प्यार कंदुसे। मशहूर मारूफ हिकायत दिल में चढ़ी आई आहे। हिकिड़ो नौजवान हुयो, उनखे फांसीअ जो ऑर्डर थी वियो, पाड़े में को खून थी वियो, उनजे बुनियाद ते जज ऑर्डर फांसीअ जो कयो। उनजी मां जज ने क़ुरान करीम खणी वई त मां हिन क़ुरान करीम ते गवाही ॾियण जे लाइ तयार हां त उन राति जंहिं राति ही खून थियो आहे, हे मुंहिंजो बचिड़ो मूंसां गॾु सुतो पियो हो, मुंहिंजे पासे में खटड़ी हुई, अल्लाह जो कुरान गवाह ॾेई ज़मानत थी ॾियां मुंहिंजा जज, मुंहिंजो बचिड़ो बेॾोही आहे, मुंहिंजे बचिड़े खे फांसी न ॾियो। जज साहब फांसीअ जो ऑर्डर कुझु ॾींहंनि लाइ मुअखर करे राति जे टाइम ते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन औरत खे घुराए उहो परदो मथां जजनि वारो पाराए, छो त अॼु वारो सिस्टम न हुयो, हक़ीक़त वारो सिस्टम हुयो। उहो पर्दो पाराए पाण फरमायो तूं लिख त न तो फांसी माफ़, औरत लिखे त फांसी माफ़, लिखजी वञे त फांसी। उन जज निहारे चयो ॻाल्हि ॿुध, तूं हिकु मां आहीं, तुंहिंजे मथां यकीन आहे, तूं कूड़ नथी हणी सघी, तुंहिंजे अखियुनि जा लुड़क ॿुधाइनि था त तूं सची आहे, मगर यकीन सां चवां थो अगरि तुंहिंजे बचिड़े इहो खून न कयो आहे, हुन को न को गुनाह अहिड़ो ज़रूर कयो आहे जंहिंजी रब उनखे सज़ा ॾेई रहियो आहे। राति जी जज उन मुल्ज़िम खे घुरायो, ॾे ख़बर हेर खून कयो अथई न मुंहिंजा साईं, हेड़ो कसम खून कोन कयो आहे। जज चयो तुंहिंजी मां गवाही ॾेई चुकी आहे, तो खून कोन कयो आहे, पर सोच ज़िंदगीअ में को अहिड़ो तो ॾोह कयो हुजे जंहिंतां मुंहिंजो राणो तोते नाराज़ थियो। सोची गौर कर मुसलमान, सोची चवे तो जज साहब हिकिड़ी ॻाल्हि यादि थी अचे। कहिड़ी ॻाल्हि आहे? चवे तो हिकिड़ो पाड़े जो गदहो हुयो जेको रोज़ राति जो मुंहिंजो गाहु खाई वेंदो हो, हिकिड़ी राति कढियुमि, ॿी राति कढियुमि, मगर गदह मुड़ण जी न कई, मजबूरन राति जे पेट में उन गदह खे कुहाड़ियूं हणी मारे खॾ खोटे पूरे छॾियुमि। ॿियो कोई जुर्म यादि नथो अचे, हिकिड़ो इहो जुर्म यादि थो अचे। उन जज चयो सॼी राति अल्लाह जे दरबार में इन गुनाह खे आॾो रखी तौबहूं कर, सॼी राति तौबहूं कयई। जीअं जो सुबुह जो टाइम थियो, जज लिखण शुरू करे कलम सां त फांसीअ जो ऑर्डर आहे, बेनियाज़ जे हुकुम सां लिखजी वञे त हिन तो फांसी मुआफ़। सोच मुसलमान, मुंहिंजो बेनियाज़ रब बेनियाज़ ते जानवर खे बि न बिना सबब जे ॾुखाईंदे मुंहिंजो अल्लाह उहो बि हिसाब वठंदई। तूं त इंसाननि जे दिलनि खे तड़पाईंदो, पंहिंजे नफ़्स जे ख़ातिर, पंहिंजे पाण खे ख़ुशि करण जे लाइ को मिसकीननि ग़रीबनि खे ॾुखाइण वारा, को ग़रीब बीमारीअ जे सूरत में जे चवई थो ओ अमीर मूंखे 1000 ॾे, मां घर वारीअ जो इलाज करायां, तूं चवी थो ॾींदो सही पर 1500 ॾे, तोखां ख़ुदा जो ख़ौफ़ विसरी थो वञे त जेको मिसकीन 1000 नथो ॾेई सघे 1500 किथों ॾींदो। कुझु ॾींहं अॻु में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तनवीर नाले उन नौजवान शख़्स जी मुंहिंजा दोस्त उहा वीडियो वायरल थी, जंहिं रोंदे सुदका भरींदे चयो त मां फलाणे इलाइक़े जो हां, सागड़ जे इलाइक़े जो हां, हे ज़हर जी बोतल मुंहिंजे हथ में आहे, ख़ुदकशी कयां थो, पर उन खां पहिरीं सबबु दुनिया खे ॿुधायां थो। मिसकीन ग़रीब हुयुसि, अमड़ बीमार हुई, घर में बीमारी हुई, हालत नाख़स्ता हुई, अमीरनि फलाणनि खां पैसा वरितमि, उन्हनि व्याज जे मथां व्याज एतिरो थी वियो जो हाणे मुंहिंजी ज़िंदगी जीअण जे क़ाबिल न रही। अॼु मां मजबूर पंहिंजे पाण खे ज़हर पी इंतिहा थो आणियां, दुनिया खे ॿुधायां थो त इन व्याजनि खे ॿुधाइजो त हिकिड़ो मुनवर त मरी रहियो आहे, पर हज़ारे मुनवर पैदा थींदा जेके तव्हांजो जीअण हराम करे छॾींदा। ओ व्याज वठण वारा
तू सोच अगर तुझे जुल्म जे करे कह मुसलमान के का तकलीफ पहुती छा मुझो रब तोखे माफ कंदो मदीने वारो तोखे माफ कंदो ॻाल्हायो मुसलमानो या तकरीर न खपे वो मिर्च मसालन वारी खपे छा ॻाल्हायो छा था चओ अज़ीज़ा ने मन हे रूह जी कट लाहण वारी तकरीर आ छो त सजना साईं जो फकीर फकीरन में आयो आ इन करे मुझा दोस्त अजीज ये गालियूं पियो करे हज़ारे तकरीरूं मुझे मुर्शिद सजन साईं जो ॿुधो हर तकरीर में इहो हुकुम हूंदो फ़कीरन के पंहिंजे घर वारनि सां भलो पंहिंजे बचड़नि सां भलो पंहिंजे ओड़े पाड़े सां भलो हलो अर्ज़ पे कयुमि मदीने जे ताजदार जे दरबार में औरत अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुझा महबूब मां हिन बच्चे सां वधीक प्यार थी कया या मुझो रब पंहिंजे बाने सां वधीक प्यार थो करे मुझे करीम आका जे अखिड़िन में लुड़का अची विया मुझे मदीने जे मीर फरमायो ओ अल्लाह जी बानी तू छा प्यार कंदी तू त हिकड़ी मां हिक मां जेतिरो प्यार करे रही मुझो करीम रब 70 अमड़न खां वधीक पंहिंजे बानन सां प्यार कंदो ऐं मुसलमान मुझो करीम रब पंहिंजे बाने सां 70 अमड़न खां वधीक प्यार थो करे अल्लाह इएं कोन फरमायो त मां वॾेरे सां प्यार कंदो हां हारीअ सां न रब इएं कोन चयो त मां उस्ताद सां प्यार कंदो हां शागिर्द सां न रब इएं कोन फरमायो त मां पीर सां प्यार कंदो हां मुरीद सां न मुंहिंजा दोस्त अल्लाह जे महबूब फरमायो मुंहिंजो रब पंहिंजे बानड़े सां 70 अमड़न खां वधीक प्यार कंदो आहे त ऐं मुसलमान सोच जैसा मुझो रब एतरो प्यार करे जे उन जी दिल ईज़ाईंदे त मुझो रब तो सा राजी थींदो या नाराज केतिरियूं भी नमाज़ूं पढ़ केतिरा भी हज कर केतिरियूं भी खैर खैरातूं कर पर जेकॾहिं अल्लाह जे मखलूक सां तुंहिंजो रवैयो सुठो नाहे त यकीन ॼाण त मुंहिंजो रब तो मां राज़ी नाहे जेकॾहिं अबे अम्मा सां तुंहिंजो रवैयो मुनासिब नाहे अबो अम्मा तो मां राज़ी नाहे त 100% पक समझ त न ख़ुदा तो सा राज़ी आहे न मदीने जो ताजदार तो सा राज़ी आहे वरना अम्मड़ जे लाइ त मुंहिंजे आका जो फरमान निहार मदीने जे साईं फरमायो मां इमामुल अंबिया मुसल्ले ते मौजूद हुजा अल्लाह जी नमाज फर्ज अदा कंदो हुजा ऐं मां मुस्तफ़ा के मुंहिंजी अम्मड़ सजड़ो करे त मां नमाज छॾे पंहिंजे जी जल अम्मा खे जी चई हलियो वञा ऐं कलमे वारा मुसलमान मुझो करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम तोखे जन्नत जो आसान रस्तो ॿुधाए रहियो आहे तोखे ख़बर नाहे उन सहाबी रसूल जी जेको ख़िदमत में आयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिहाद ला दिल तड़पी रही आहे शहीद थियण ला दिल तड़पी रही आहे मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा मूंखे इजाज़त दियो त मां जिहाद ते हलां मुझे करीम आका फरमायो दे खबर तुझी अबोई अम्मा जिंदा हा मुझा आका मुझी अम्मड़ कोराड़ी जिंदा मुझे महबूब फरमायो वञ वञी पंहिंजे अम्मड़ जी ख़िदमत कर रब तोखे घर वेठे जिहाद जो सवाब अता करे छॾींदो यह हकीकत या फ़क़त ॻाल्हियूं ॻाल्हायो यह हकीकत जन्नत काथे अचो अम्मा जे कदमनि में क़ुरान पे पढ़ियुमि क़ुरान करीम जी तिलावत पे कयमि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ लागी थियूं आयतुनि जो वाइदो कयो अथमि अॼु अबे ऐं अम्मा खां हेॾे होॾे नथो वञा इंशाअल्लाह ताला वरी ज़िंदगी रही त कंहिं ॿिए मौक़े ते मज़ीद कुझु ॻाल्हाईंदासीं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे बेनियाज़ रब पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदरि फरमायो वबिल वालिदैनि इहसाना पंहिंजे अबे अम्मा सां सिलह रहमी इख्तियार कयो अॻिते मुंहिंजे बेनियाज़ रब जो क़ुरान 15 पारे जो रुकू पूरो थी वियो टियों रुकू खोले पढ़ मुझो अल्लाह छा थो फरमाए इम्मा यबलुगन
इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ्फिन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। गालायो छा पढ़ी 15 पारे मां ॿियो रुकू ख़त्म करे 3 रुकू मां मुझे अल्लाह जो कुरान ॿुध अबे अम्मा जे लाइ रब कीअं थो समझाए इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा रब तो चवे जॾहिं तुंहिंजो अबो ऐं अम्मा कुराड़ा थी वञे जॾहिं अबू अम्मा जवान हूंदा आहिनि मोचड़े खां टिजंदो आहे सभु को डंडे खां सभु को टिजंदो आहे अबे जी चमाट खां टिजंदो आहे जॾहिं अबू अम्मा कुराड़ा थी वञनि या उन्हनि ॿिन्ही मां को हिकिड़ो बि कुराड़ो थी वञे मुंहिंजो अल्लाह तो क़ुरान में फरमाए ऐं मुंहिंजा बाना फला तकुल लहुमा उफ्फिन खबरदार थी जा मता न कुराड़ीअ जी जलमा के उफ चवी मता कुराड़े बाबे जियादो उफ कुछी फला तनहरहुमा उन्हनि खे झिणक न ॾिजा उन्हनि सां कड़ो न ॻाल्हाइजा उन्हनि सां तकड़ो न ॻाल्हाइजा ईअं न चइजा कुराड़ा बसि कर कुराड़ी बसि कर हो सॻड़ो कंदा वञनि तूं जी जी चवंदो वञ त तुंहिंजो रब दरजात बुलंद फरमाईंदो वेंदो। अम्मा सॾड़ो करे तूं जी चओ अबो सॾड़ो करे तूं जी चओ उबतो सुबतो न ॻाल्हाइजा दड़को न ॾिजा कड़ो न ॻाल्हाइजा मां नथो चवां रब्बे ज़ुल जलाल जो क़ुरान थो फरमाए वकुल लहुमा क़ौलन करीमा। अबे जी जलमा सा ॻाल्हाइजा जो तुझो आवाज तुझे जी जल अमर जे आवाज खां मथा हो न थे तुझो आवाज तुझे अबे जी आवाज खां मथा हो न थे अगते त निहार मुझे रब के खबर गरीब अण पढ़ियो त इए कंदो मता जेको दौलतमंद होजे डॉक्टर साहब समझे हज़ारे मरीज बाहर वेठा हन मां डॉक्टर थी घर में आयो हां इंजीनियर समझे त मां इंजीनियर थी घर में अचा मिनिस्टर समझे मिनिस्टर थी घर में अचा मुझो रब तो फरमाए खबरदार थी जाओ वख्फिद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा जने अबे अम्मा जे आडो पहुंचो हे जेका पंजा पर रहन ये हेठा करे अचजो परन जो रब कुरान में जिक्र करे रहियो आ यानी पखी परवाज कंदो आ पर खोलींदो आ जने हेठ लहंदो आ त पर पंजा बंद करे छडींदो आ मुझो बेनियाज रब तो फरमाए तोखे इंजीनियर बनायो थम तोखे डॉक्टर बनायो थम तोखे मिनिस्टर जी ओहदो दिनो थम तोखे वजीर आला बनायो थम तोखे चीफ बनायो थम तोखे सेक्रेटरी बनायो थम तोखे वजीर आजम बनायो थम अल्लाह फरमाए तो दर रखो बाहर ये सभई ओहदा तुझा बहाल हो पर जने घर जो दरड़ो अंदर टपी अबे ऐ अम्मा जे साम्हूं अची वजीर हुजी वजीर थी नच जा पर बशीर थी अच जा डॉक्टर हुजी डॉक्टर थी नच जा पर नढड़े लागू वारो नज़ीर थी अच जा वजीर आज़म है वजीर आज़म थी न पर नढड़े लागू इमरानड़ो थी अच जा अबे अम्मा जे साम्हूं उहदा छॾे पहुच जा मुझो अल्लाह तो फरमाए तू पंहिंजा उहदा दर रखो पोइते छॾे पोइ पंहिंजे अबे ऐं अम्मा जे आॾो हाज़िर थी मां रब्बो वाइदो थो कयां जीअं दरे खां ॿाहिरि निकिरंदे तुंहिंजे उहदनि खे पीणो मां रब करे छॾींदुसि। असां वटि ईअं थींदो आहे
अल्लामा साहब जो घर में ईंदो आहे त दसींदो आहे त मां मौलवी साहब आहियां, मां डॉक्टर ईंदो आहे घर में त महसूस कराईंदो आहे मां कि मां डॉक्टर हाँ। ओ मुंहिंजा दोस्त दौलतमंद ईंदो आहे घर में अमड़ के महसूस कराईंदो आहे। केॾी न बदकिस्मती जी ॻाल्हि आहे, केॾी न बदकिस्मती जी ॻाल्हि आहे। ओ मुंहिंजा दोस्त बच्चो जॾहिं नंढड़ो हूंदो आहे त अबो अम्मा हुनजे ॻाल्हाइण लाइ सिखंदा आहिनि, ऐं बच्चो जॾहिं जवान थींदो आहे तॾहिं बि अबो अम्मा हुनजे ॻाल्हाइण लाइ सिखनि। जवान बच्चा अबो अम्मा इन करे डिॼंदा आहिनि त का अहिड़ी ॻाल्हि न कढो जंहिंमां असांजो बच्चो नाराज़ न थिए। ऐं मुस्लमान इहा तुंहिंजे बर्बादी जी अलामत आहे। तुंहिंजी अम्मा ऐं तुंहिंजो अबो एतिरा तो मां राज़ी हुजनि जो हू इंतज़ार कनि त केॾी महिल तो असांजे दिलि जिगर जो टुकड़ो अचे त पंहिंजे अंदर जो हाल उन सां जैडी तुझे अबे ऐं अम्मा तोसां दिल जो हाल कयो ऐं तो दिल सां ॿुधी करे उन्हनि जी इज़त करे उन्हनि जे दर्दनि जी दवा कई, पक सम्झजा त मुंहिंजो रब बि तो ते राज़ी आहे त मदीने जो घोट बि तो ते राज़ी आहे। कुरान करीम जे आयतुनि जो वाइदो कयूं पढ़ंदो हला अॻिते मंज़िल तय करणी आहे। या त हिकिड़ी आयत पढ़ियमि अचु ॿी आयत में अल्लाह जे ज़ात फरमायो व इज़ अख़ज़ना मीसाक़ बनी इस्राईल ला तअबुदून इल्लल्लाह व बिल वालिदैन। बनी इसराइल के भी रब यही फरमायो। अच कुरान करीम जी टी आयत ॿुधाए मुझे बेनियाज़ रब फरमायो अनिश्कुरली वले वालिदैक व इलैयल मसीर। मुझे अल्लाह फरमायो मां रब जो भी शुक्रानो अदा कर ऐं उन खां पोइ पंहिंजे अबे ऐं अम्मा जो भी शुक्रानो अदा कर। छो त पैदा त तोखे मूं कयो आहे मगर झोलीअ में जीजल मां खणी तोखे निपायो आहे। वजूद त तोखे मूं ॾिनो आहे मगर पेट में हेतिरो वज़न खणी तुंहिंजी जीजल मां हली आहे। ज़ुबान त तोखे मूं ॾिनी आहे मगर ॻाल्हाइण तुंहिंजे अमड़ तोखे सेखारियो आहे। मुंहिंजो बेनियाज़ रब थो फरमाए मां रब जो बि शुक्रानो अदा कर ऐं पंहिंजे अबे अम्मा सां बि सिलह रहमी इख्तियार कर। अबो अम्मा राज़ी त मां ख़ुदा बि तो मां राज़ी, मुंहिंजो महबूब बि राज़ी थी पवंदो। हिकिड़ो नौजवान हो पंहिंजे अमड़ सां प्यार कंदो हो। छा कंदो हो? प्यार कंदो हो। सोचींदा आहिनि कुझु माण्हू त अमड़ जो घणो ज़िक्र छो थो कयो वञे। गौर सां ॿुध। सहाबी आयो हबीबन जे दरबार में अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे खिदमत जो सब खां वधीक हक़दार केर आहे? मुझे आका फरमायो तुंहिंजी मां। आका टे नंबर ते हुज़ूर फरमायो तुंहिंजी मां। आका टे नंबर ते आका फरमायो तुंहिंजी मां। चौथे नंबर ते महबूब फरमायो तुंहिंजो बाबो। यानी पीउ जे मुक़ाबिले में टे हिसा वधीक अमड़ जो महबूब हक़ ॿुधायो आहे। छो ॿुधायो आहे? चई त क़ुरान पढ़ी ॿुधायो ववस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसाना हमलतहु उम्मुहु कुरहा ववदअतहु कुरहा वहम्लुहु वफिसालुहु सलासून शहरा। मुझे बेनियाज़ रब पंहिंजे पाक कुरान करीम में फरमायो ऐ इंसान अॼु आईने जे साम्हूं बि जमी तो मख बि मुंहिंजे मुंहं ते न हुजे।
अजो आईने जे भी सामो चवी तो त निशान भी न हुजे पंहिंजे सोहणे चेहरे दे निहारे दुनिया में नाज करे हलण वारा उहे ॾींहं न विसार जॾहिं तो में खाइण जी भी ताक़त न हुई हथड़ा भी न पियो चोरे सघी इहा जी जल मां हुई जे तोखे छातीअ सां लाइ पंहिंजे जिस्म जो खीर प्यारो हो उन ॾींहंनि खे यादि कर जॾहिं तुंहिंजे हथड़नि में फीडर झलण जी भी ताक़त न हुई तोखे चमचनि सां खीर कंहिं प्यारियो उहे ॾींहं यादि कर जॾहिं सियारे जी राति हुई पारा पइजी रहिया हुया तोखे मोशन थी विया तुंहिंजा कपिड़ा किना थी विया सियारो चवे अॼु न त कॾहिं पवां इहा जी जल मां हुई जंहिं सियारे जी परवाह न कंदे तोखे पाणी जिस्म ते न हयो मतां मुंहिंजे बचड़े खे थधि लॻी वञे तोखे पंहिंजे जिस्म जे कपिड़नि सां उघंदे उघंदे तोखे सियारे खां बचाए पाण वञी पारे में पंहिंजो जिस्म धोई ईंदी हुई सच आहे ऐं मुसलमान पोइ उन अम्मा सां लेखो थो करी शर्म अचणु घुरिजे नौजवान उन चीचल सां लेखो तो करी उन अबे सां लेखो तो करी जेको तोमें हलण जी ताक़त नहीं पंहिंजे कुल्हड़नि ते खणी तोखे ईद नमाज़ लाइ वठी ईंदो हो तोमें हलण जी ताक़त न हुई तोखे कुल्हड़नि ते खणी बाज़ारियूं घुमाईंदो हो तोमें हलण जी ताक़त न हुई तोखे चीच सां लाइ दुनिया जाॾो नाज़ कंदो हो त ही मुंहिंजो अकबर खान पुटु आहे ही मुंहिंजो फलाणो खान पुटु आहे उन अबे जे आॾो ऐं नौजवान उन जीजल अमड़ जे आॾो न की तुंहिंजो हठ तो ठहे न की तुंहिंजी वॾाई थी ठहे रब जे क़ुरान करीम जे हुक्म पुॼाणा अबे अम्मा जे साम्हूं जी कद झुकाए रख उहे ॾींहं यादि कर उहे घड़ियूं यादि कर जॾहिं तुंहिंजी जीजल अम्मा तोला राति ॾींहुं पंहिंजो हिकु करे छॾियो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे उन सहाबीअ ॾे निहा कह दे ॻाल्हि कह दे मूंखे पका थकिजी न आहियो पिया पर ख़ुदा जी रहमत जो नुज़ूल थी वियो छो त मां चओ मां अल्लाह ख़ुदा शाल कंहिं खां जुदा थिए न जी जले ॾाढा ॾींहं गुज़री ॾाढा ॾींहं गुज़री ओ ॾिठे थी जी जल ओ ॾिठे थी जी जल ख़ुदा शाल कंहिंखां जुदा थिए न जी जले हलो शेर नथो पढ़ा रब जो क़ुरान पढ़ी थो वठां शेर खे छॾियूं था मदीने जे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो सहाबिया जी जल अमड़ सां प्यार कंदो आहे तव्हां मां उम्र करण वारा बि हूंदा हज करण वारा बि हूंदा ख़बर हूंदी उन्हनि खे हज केॾो सवलो आहे उम्र केॾो सवलो आहे जन कयो आहे तन खे ख़बर आहे जी जल अमड़ खे कुल्हड़े ते हज खणी कराईंदो आहे हिकिड़ो हज न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ काबतुल्लाह जो तवाफ़ भी कराईंदो आहे सफ़ा मरवा जा चकर भी खाराईंदो आहे मैदान अरफात भी पहुचाईंदो आहे मुज़दलिफ़ा भी पहुचाईंदो आहे वरी मके पहुचाए करे काबे जो तवाफ़ अदा कंदो आहे तमामु अहकामात हज जा जी जल अमड़ खे कुल्हड़े ते खणी कराईंदो आहे हिकिड़ो हज न ॿ हज न 7 या 8 हज कराए मुंहिंजे महबूब जे दरबार में खुश थी अर्ज़ तो करे त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं पंहिंजे जी जल अमड़ खे हेतिरा हज कराया आहिनि ईअं थो लॻे त मूं पंहिंजे अमड़ जो हक़ अदा करे छॾियो आहे ज़ुबाने मुस्तफ़ा मां निकिरंदो आहे ऐं अल्लाह जा बाना अञा त तो जी जल अमड़ जे हिकिड़ी राति जे ओजागे जो बि हक़ अदा को न कयो आहे
8 या 10 हज अमड़ के कुल्हे ते खड़ी करा अमड़ जे हिक रात जे ओ जागे जो हक अदा नथो थे तो जो असा जो छा हाल आहे मुस्लमान गौर कर मुसलमान नौजवान अमड़ सा प्यार करण वारो आहे जी जल अमड़ चाक नाहे सुतड़ो पंहिंजे बिस्तरे ते पियो आहे कन सीं पंहिंजे जी जल अमड़ जी लगी पई आहे जंहिंजो उल्को हूंदो आहे नंढड़ो आवाज़ बि उन जो ॿुधण में ईंदो आहे कॾहिं तव्हां असांखे निमाज़ जो उल्को थींदो आहे त फज्र जे निमाज़ ते उथणो आहे किथे बि अज़ान ईंदो आहे अखि खुली वेंदी आहे उल्को उल्को रहंदो आहे हिन खे पंहिंजे जी जल मां जो उल्को आहे जी जल अम्मा कुराड़ी आहे कुराड़े मर्द या औरत जी निशानी आहे जेॾी महिल बि निंड मां उथंदा पहिरीं बचड़े खे सॾु कंदा जंहिंसां प्यार हूंदो आहे अमड़ जी अख खुली सॾु थी करे ओ मुंहिंजा बचड़ा अमड़ सॾु कीअं कंदी आहे ओ मुंहिंजा कीअं अमड़ सॾु कंदी आहे नथो अचे करण छा ओ मुंहिंजा बचड़ा जी मुझी जी जल अम्मा बचड़ा पानी हाज़ुर मुझी अम्मा सियारे जी मुंदा जनवरी जो महीनो आहे बचड़े पंहिंजे सवड़ खे छॾियो यकदमो थियो आहे वञी करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन दिले मां या मटके मां पाणी भरे करे पंहिंजे जी जल अमड़ जे मथां अचे पहुतो आहे ॾिसे त अमड़ खे निंड अचे वई आहे कुराड़ो माण्हू खोघरा हणंदो आहे खखराट कंदो आहे अमड़ खोघरो हणी रही आहे सियारो पारो वसी रहियो आहे अकुल चएसि त अमड़ खे सॾु करे चयो अम्मा पाणी खणी आयो हा वरी दिलि जवाबु ॾिनसि मस अमड़ खे निंड आई आहे अहिड़ी ख़बर पत मुंहिंजे जी जल अम्मा सॼी राति निंडड़ी न कई हुजे अमड़ खे सॾड़ो न कयां इहा ई अमड़ा जंहिं मुंहिंजे लाइ सालनि जा साल ओजादा कया हुया सलात मुंहिंजी नथो ॾिसी तव्हांखे मजबूर मूंखे अमड़ जे शान में कान का मनक़बत पढ़णी थी पवे तव्हांजे थधे हुअण जे करे जेकॾहिं न तव्हां थधा न थियो त मां ईअं कोन कयां है जी जल मां घुर का दुआ देर न लाए वञा दिल पर दे मूंखे ख़बर आहे अमड़ खे चवंदासीं न ओ जी जल मां घुर का दुआ देर न लाए वञा दिल पर दे देर न लाए वञा दिल पर दे सोहणे मदीने मुनवर दे देर न लाए वञा दिल पर दे सोहणे मदीने वारे दे मिठड़ी मां घुर का दुआ देर न लाए वञा दिल पर दे दिल पर बाबा देर न लाए दुआ तक जाम मदीने वञा नेड़न खे नाहे अमा रोज़े पाक जी चाट चुमा निंड नेड़न खे नाहे अमा चओ निंड नेड़न खे नाहे अमा रोज़े पाक जी चाट चुमा मिठड़ी मां घुर का दुआ देर न ला वञा दिल पर दे प्यारी मां देर न ला दुआ तक जा वञा दिल पर दे दुआ तक जा वञा दिल पर दे हीर मदीने मिठड़े दे मिठड़ी मां घुर का दुआ देर न लाए वञा दिल पर दे अमड़ तुझो जे दुआ हुजने जी जल तोहे जो दुआ हुजने बचड़ा सभई मूंसां गॾु हुजने जी जल तोहे जो दुआ हुजने पुटड़ा न्याणियूं गॾु
जने जी जल तो है जो दुआ ओ जने घर वारा सब कदू हुजने जी जल मां घुर का दुआ तेरे न लाए बन दिल पर दे ओ मिठड़ी मां तेरे न लाए जी जल मां घुर का दुआ तेरे न लाए बन दिल पर दे मिठड़ी अम्मा तो जी सदा कबूल कंदो आमा जो खुदा सुनी अम्मा तो जी दुआ कबूल कंदो मुझो खुदा मिठड़ी मां घुर का दुआ तेरे न लाए वञा दिल पर दे सुहिणी मां घुर का दुआ तेरे न लाए वञा दिल पर दे जंहिं वटि अमड़ नाहे उन खां पुछ त अमड़ छा थींदी आहे जंहिं वटि अबो नाहे उन खां पुछ त अबो छा थींदो आहे बहरहाल अर्ज़ पे कयुमि नौजवान मथो पाणी झलियो बीठो आहे अकुल थो चवे सियारो ॾाढो आहे अमड़ कोराड़ी आहे जीजल अम्मा खे सजड़ो करे चओ ओ मुंहिंजी अम्मा पाणी खयो बीठो आहे दिल मां आवाज़ थो अचे खबरदार थी जा अज जीजल अमड़ जी निंड न फिटाइजा थी सके तो तुझी अम्मा जीजल हाणे निंड कई हुजे सजी रात निंड न आई हुजे भला इहा ई सागी जीजला जे सालन जा साल तुझे मथा सियारे जूं रातियूं जागा कया सीअ में ॾकी रहियो आहे पाणी हथ में आहे अकुल चवेसि थो पाणी रखी हंध में सुम दिलि चवेसि थी अॼु ईअं बि न कर छो तैयार राज़ी थी चुको अज़ीज़न वटड़ो पानी जो हथड़े में खयो बीठो आ जी जल मां जे इंतजार में अमड़ निंड मां हेॾा मस्जिद मां अज़ान आया अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर जीअं मस्जिद मां अज़ान जो अल्लाहु अकबर जी सदा थी आ जी जल अमड़ जे कन ते आवाज़ पयो अखड़ियूं कान खोले परी आवाज़ के ओ बचड़ा पानी बचड़ो मथो बीठो आ चवे थो जी कया मुझी जी जल अम्मा तुझो बचड़ो तो जी जलड़ा पानी खयो बीठो आ जी बचड़े चयो ओ जी कया मुझी जी जल अम्मा तुझो बचड़ो पानी खयो बीठो आ अमड़ जूं अखियूं खुली वयूं निंड फिटी वई उञ हली वई निहारे त बचड़ो ॾकी रहियो आहे बचड़े खां पाणी वठी उछलाए बचड़े खे भाकुर पाए पंहिंजे भाकुर जे आगोश में जीअं कुकड़ पंहिंजे बचे खे लिकाईंदी आहे बचड़े जो कंधु हेठि करे कननि खे हथ हणे मिटनि खे हथ हणे चुमियूं ॾेई करे चवे मुंहिंजा बचड़ा तोखे केॾो सी थियो आहे पाणीअ जी उञ ख़तमु पाणी ख़तमु बचड़ो चवे थो अम्मा सी कोन्हे अमड़ जे अखियुनि में लुड़क लड़ी आया अर्श दे निहारे चवे थी या अल्लाह ओ मुंहिंजा करीम रब ओ दुआन जा कबूल कंदड़ रब अगर मां जे हैसियत में का मुझी हिकड़ी दुआ भी कबूल थो करी त मुझा मौला अज मदीने वाले मीर जे सदके मुझे बचड़े के पंहिंजे कुर्ब नसीब फरमा अञा अमड़ हथ हेठी कोन कया बचड़े जा पैर फर्श ते लगा पया दिल अर्शन जा दीदार करण लगिया अमड़ जी दुआ इहा मुसलमान जी जल अमड़ जी दुआ इहा थे दिल बर पी जी दुआ इहा थे याद रखी छद केतिरियूं भी नमाज़ूं पढ़ी केतिरा भी रोज़ा रखी हज करी सब कुछ कर इहे बाद में हल नमाज पढ़ूं था कबूल पई अलाए न पई हज कयोसी कबूल पियो अलाए न पियो रोज़ो रखियोसी कबूल पियो अलाए न पियो लेकिन याद रख जी जल अमड़ दे रुगी निहार तो जो निहार कबूल आ रब हुकुम कदुन जे दफ्तर में सवाब लिखा जी जल अमड़ दे खिली निहारण सवाब
अबे पांजे दिल पर बाबा सा बेहण सवाब, अबे जो चेहरो दिसण सवाब, अबे सा कचहरी कर सवाब। ओ नौजवान, ओ नौजवान, ओ टिकटॉक ते पांजी जिंदगी बर्बाद करण वारा, गेमुन ते पांजो वक्त विञाइण वारा, होटल ते वेही करे मोबाइल आडो रखी करे पांजो कीमती नूर ऐं पांजो कीमती टाइम ज़ाया करण वारा, गलत ख्यालन में पांजो टाइम विञाइण वारा। घर में तुझी जीजल अम्मा तुझो वाटू निहारे रही आ, घर में तुझो पुराणो बाबो दरवाजे में अखियों त मुझो बचड़ो केडी मन तो अचे, जन्नत तुझो इंतजार करे रही आ। तू होटल ते वेही करे जहन्नम जी टिकट खरीद करे रहियो आ। इन जहन्नम खां बचण जो हिकिड़ो ई तरीक़ो थई मोटिया, मोटिया वरी मोटिया, काॾे मोटिया पंहिंजे जी जल अम्मा जे कदमनि में मोटिया। अमड़ खे राज़ी कर, अबे खे राज़ी कर, दुआऊं पिन उन्हनि खां दुआऊं घुराए ॾिस मुंहिंजो रब तुंहिंजा रहियल कम पूरा करे थो या नथो करे। अज़ीज़ान मन, अमड़ कहिड़ी बि हुजे बच्चे जे हक़ में रब उन जी दुआ रख ॻाल्हाए, रब उन जी दुआ रख किथे बि ईअं लिखियलु न आहे त जे नेकोकार हूंदी त रब दुआ क़बूल कंदुसि, न त न। इन हद ताईं जेको नान मुस्लिम औरत आहे, केरु मुस्लमान बि कान्हे पर बच्चे लाइ दुआ थी घुरे, अल्लाह साईं मुंहिंजे बच्चे लाइ चङाई कजा, त रब उन जी बि दुआ रद ॻाल्हाए रद कोन कंदो आहे न। हाणे सोच वॾो फ़िक्र जो जुमिलो ॾेई उथां थो मां, जॾहिं अमड़ कहिड़ी बि हुजे रब उन जी औलाद जे हक़ में दुआ रद नथो करे, त उहो कामिल मुर्शिद जेको मुरीद खे फर्श खां अर्श ताईं पहुचाइण में पंहिंजो महिनतूं करे, किरदार अदा करे, रातिनि जो रातियूं ओजागा करे, उन लाइ दुआऊं घुरे, महबूबनि जे दरबार में रोई दुआऊं घुरे, ॿुधाए त पोइ हिकु मुरीद जे हक़ में रब मुर्शिद जी दुआ रद कंदो? पंहिंजे दिलि खां पुछी पोइ ॿुधाए, जे तुंहिंजी दिलि चवे थी त कोन रद्द कंदो तॾहिं बि ठीकु, जे तुंहिंजी दिलि चवे थी रद्द करे छॾींदो तॾहिं बि ठीकु, असांखे कोई एतिराज़ कोन्हे को। छो त तूं सोच मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त मुर्शिद चइबो कंहिंखे आहे, मुर्शिद कामिल ऐसा हो बाहू जहिड़ा ॾूंहां जॻह विच ख़ुशियां सिखावे हो, अबल मेटे ग़म दिल दा पिछ रब दी राह ॾेखारे हो। मुर्शिद उनखे चइबो आहे जो निगाह यार ते पवंदी वञे, ईअं दिल ज़ुबान मां दाहन निकिरंदी वञे। मां नथो चवां, ताजदार मदीना फरमायो आहे त अल्लाह जे नेक बाने जी इहा निशानी आहे, उन जे चेहरे ते निगाह पवंदी आहे, मुंहिंजो रब यादि अचे वेंदो। अज़ीज़ाने मन, अल्लाह जे कामिलन सां प्यार करण वारा, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे महबूब जा दीवाना, अल्लाह जे महबूब जा परवाना, दुनिया जे कुंड कुड़छ जे अंदर मुझे महबूब मुस्तफ़ा जो फैज़ विराए रहा आहिनि। पूरी दुनिया भरी पई आहे, लेकिन मुंहिंजा दोस्त सिंधी माण्हू आहियो, सिंध में रहण वारो कहिड़ी क़ौम वारो बि हुजे उनखे सिंधी सॾिबो आहे, छो त सिंध जो खाए थो, सिंध जो पीए थो, सिंध में रहे थो, असांजो सिंधी भाउ आहे। उन सिंध में रहण वारे जी इहा निशानी आहे त सिंधी माण्हू कॾहिं बि निमक खाई बेनिमक कोन थींदो। इहा सिंधी माण्हू जी निशानी आहे, जंहिंजो खाइबो आहे तंहिंजो ॻाइबो आहे। त पोइ मां छो न चवां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त दुनिया भरी पई आहे अल्लाह जे कामिलनि सां, अल्लाह उन्हनि जे दरबारुनि खे सलामत रखे, ख़ुदा उन्हनि जे फ्यूज़ो बरकात खे सलामत रखे। लेकिन दावत ते हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे सजण साईं जे दरबार में हिकु दफ़ो, फ़क़ति हिकु दफ़ो, फ़क़ति हिकु दफ़ो, ॿियो दफ़ो न चवंदो मैं, फ़क़ति हिकु दफ़ो हली अचिजांइ, पोइ बाज़ार मुस्तफ़ा ख़रीदार ख़ुदा, पोइ जेकॾहिं दिलि वारो खाए तुंहिंजी सोदड़ो कजां, जे दिलि वारो न खाए भले मोटी अचिजांइ। हिकिड़े दोस्त चयो तव्हां केॾा ताहिरी सियाणा हो, मुंहिंजो कीअं सियाणा हो, तव्हांखे ख़बर आहे त जेको ईंदो सो मोटंदो ई कोन, पक्का
त यार में अल्लाह जे ज़ात करंट उहो रखियो आहे जो जेको ईंदो आहे उनखे रंग लॻी वेंदो आहे। इन करे त चओ था हीरोइन वांगुरु त हिकु दफ़ो हीरोइन पी पोइ तूं भले न पीजा जे हिकिड़ो दफ़ो पीतियो किथे छॾींदो। मुंहिंजो पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पोइ जॾहिं अहिड़ो सुहिणो न सुञो था त पोइ अचण में देरि छो थो करे। चई मूं देरि कई कान्हे का, छो त मुंहिंजा दोस्त उन यार जो नस थो ॾिए जंहिं यार जो लक़ब ख़बर थी कहिड़ो आहे। मुंहिंजो मुर्शिद सुहिणो सजणो हाय मुंहिंजो मुर्शिद साईं सजणो ओ जेको सजणनि जो बि सजणो आहे, ओ जेको सजणनि जो बि सजणो आहे, ओ जेको सजणनि जो बि सजणो आहे। ओ मुंहिंजो मुर्शिद साईं सजणो आहे, मुंहिंजो मुर्शिद सुहिणो सजणो आहे, ओ जेको सजणनि जो बि सजणो आहे, ओ जेको सजणनि जो बि सजणो आहे। जे शैतान छॾिया भुलाए बैठो रब सां तन खे मिलाए, ओ बैठो रब सां तन खे मिलाए। जे शैतान छॾिया भुलाए बैठो रब सां तन खे मिलाए, ओ बैठो रब सां तन खे मिलाए। खोलियो इश्क जो सुणे पतण आ, खोलियो इश्क जो सुणे, खोलियो इश्क जो सुणे, खोलियो इश्क जो सुणे पतण आ। ओ जेको सजणनि जो बि सजणो आहे, ओ जेको सजणनि जो बि सजणो आहे। मुंहिंजो मुर्शिद साईं सजणो आहे, मुंहिंजो मुर्शिद सुहिणो सजणो आहे। ओ जेको सजणनि जो बि सजणो आहे, ओ जेको सजणनि जो बि सजणो आहे। तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया करके थैया थैया। जल्दी आओ तबीबा न तो मैं मर गया, जल्दी आओ तबीबा न तो मैं मर गया। तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया करके थैया थैया। जल्दी आओ तबीबा न तो मैं मर गया। ओले छुप गया सूरज, ओले छुप गया सूरज बाहर न गई लाली, ओले छुप गया सूरज बाहर न गई लाली। मैं सदके होवा दीवे मुझे खाली, अड़िया में भूल गया, अड़िया में भूल गया, अड़िया में भूल गया। तेरे नानी नचाया, जल्दी आवे तबीबा न तो मैं मर गया। छेती आण तबीबा न तो मैं मर गया। तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया करके थैया थैया। जल्दी आवे तबीबा न तो मैं मर गया। तेरे इश्क ने तेरा मेरा दिल विच तेरे इश्क ने तेरा मेरा दिल विच कीता, तेरे इश्क ने तेरा मेरा दिल विच कीता। हर भी सहरो ख्याला मैंने आप जो पीता, हो कामिल मुर्शिद, हो कामिल मुर्शिद, हो कामिल मुर्शिद में पार न गया। जल्दी आवे तबीबा न तो मैं मर गया, जल्दी आवे तबीबा न तो मैं मर गया। बुल्ले शान सको शाह इनायत हुए, बुल्ले शान सको शाह इनायत हुए। जिसने मेरे पुआए चोले साबित हुए, जामे मारी है अभी, जामे मारी है अभी, जामे मारी है अभी। मिल पिया है वो जल्दी आवे तबीबा न तो मैं मर गया। छेती आवे तबीबा न तो मैं मर गया।
तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया करके थैया थैया छेती आने तबीबा नत में मर गया। अख फेरा दिसु यार पीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो। अख फेरा दिसु यार पीर असां जो लख थव दस्तगीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो। हक वारी जमात आयो हक वारी जमात आयो असां यारन धणे कानायो। हक वारी जमात आयो असां यारन धणे कानायो। छो यारियां वारो नंगर खीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो। अख फेरा ॾिस यार पीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो। मुस्तफा जाने रहमत लाखो सलाम शुक्र बज़ में हिदायत जे सोहानी घड़ी चमका पे काका चाँद जे सोहानी घड़ी चमका पे काका चाँद उस दिल अफरोज़ साद पे लाखो सलाम मुस्तफा जाने रहमत सलाम शम्शे बज़ में हिदायत लाखो सलाम। वो हमारे नबी उनके हम उम्मती, वो हमारे नबी उनके हम उम्मती। उम्मती तेरी किस्मत लाखो सलाम मुस्तफा जाने रहमत लाखो सलाम शम्शे बज़ में हिदायत लाखो सलाम। ऐ खुदा के लाडले प्यारे रसूल ये सलामे आजिज़ाना कबूल। आका दस्त बस्ता है खड़े ये सारे गुलाम आका पेश करते हैं गुलाम सलाम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह।